कुछ माण्हुनि मुंहिंजो हौसलो बि वधायो, मुंहिंजी उम्मीदियूं वधाई। चवण लॻा कि तूं पुट पढ़ाई कर, अॻिते वध। पर हिकु शख़्स अहिड़ो हुयो जेके अगरि हो न हुजनि हा त मां हिते न हुजनि हा। छो जो वो मुंहिंजी ज़िंदगी में भॻवान जे रूप में आया। वो मुंहिंजा प्रेरणा स्रोत बि आहिनि, मुंहिंजा गाइड बि आहिनि। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि जॾहिं मां हुननि खे खत लिखणु शुरू कयो न, पोस्ट कार्ड, त 3-4 महीननि ताईं हुननि जो कोई जवाब न आयो। मां ॾाढो हताश थी वियो। पर चईंदा आहिनि न, ईश्वर जे घर देर आहे अंधेर नहीं। 3-4 महीननि खां पोइ हुननि जो हिकिड़ो मूंखे पोस्ट कार्ड मिलियो, जंहिंमें हुननि मूंसां मुंहिंजी कुझु जानकारी वरिती। बस पोइ हुई मुंहिंजी उम्मीद जी किरण। मां हुननि खे सॼी जानकारी ॾिनी ऐं उन्हनि 12-13 साल ताईं मुंहिंजी लगातार मदद कई, फाइनेंशियली बि ऐं मूंखे गाइड बि कंदा रहिया। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि अॼु ताईं न उन्हनि मूंखे ॾिठो आहे, न मां उन्हनि खे ॾिठो आहे। ऐं अॼु मां हुन मुक़ाम ते आहियां जिते पहुचणु हज़ारे माण्हुनि जो सुपिनो हूंदो आहे। अॼु मां हुननि खे हिते अचण जो न्योतो बि ॾिनो हुयो, पर मां हुनखे सुञाणा न। अगरि हू हिते आया हुजनि त प्लीज़ मंच ते अचनि, मूंखे आसीस ॾियनि ऐं मुंहिंजो मान वधाइनि। नाम बोलो उनका।